अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अभी ॾिसी रहिया आहियो मेहरान टीवी न्यूज़ ऐं आउं आहियां रुख़सार हैदर। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त कुझु बि थी वञे माफ़ियाज़ खे एनआरओ न ॾींदसि। लंडन भॼी वियल माफ़ियाज़ खे बि जल्द पाकिस्तान आंदो वेंदो। समूरी माफ़िया गॾिजी मूंखां एनआरओ घुरी रही आहे। एनआरओ तबाही जो सबबु बणियो। कानून जी नज़र में सभु हिकु जहिड़ा आहिनि। रियासत मदीना जो पहिरियों उसूल कानून जी हुक्मरानी आहे। कानून जी बालादस्ती सां गॾु कमज़ोर तबके खे मथे आणणो आहे। लाड़काणे में पीटीआई सेनेटर सैफुल्ला अबड़ो जे भाउ जो ठीकनि जे मामले ते इंजीनियरी मुलाज़िमनि सां झेड़े जी वीडियो वायरल। सेनेटर सैफुल्ला जे भाउ रहमतुल्ला अबड़ो प्रोविंशियल बिल्डिंग्स जे इंजीनियर आफ़ताब अबड़ो दारुगो अली हसन खासखेली ऐं ॿियनि सां झेड़ो कयो। रहमतुल्ला अबड़ो झेड़े दौरान इंजीनियर ऐं ॿियनि खे तशद्दुद जो निशानो बणाए संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾिनियूं। इंजीनियर आफ़ताब अबड़ो जो चवणु आहे त हू पंहिंजी ऑफिस में वेठो हो त रहमतुल्ला अबड़ो अची बदतमीज़ी करण बाद झेड़ो कयो ऐं धमकियूं ॾिनियूं। रहमतुल्ला अबड़ो सरकारी कम में मुदाख़लत कई आहे। सलाह मशवरे बाद कानूनी कार्रवाई कंदसि। तहरीक इंसाफ़ जे नाराज़ अॻवान जहांगीर तरीन चयो आहे त हुकूमत सां गॾु आहियूं, पीटीआई जो हिसो आहियूं ऐं रहंदासीं। हुकूमत मुख़ालिफ़ ग्रुप नाहे ठाहियो। पंजाब हुकूमत इंतकामी कार्रवायूं कयूं। हम ख़याल ग्रुप हाणे कार्रवायुनि ख़िलाफ़ असेंबली में आवाज़ उथारींदो। इमरान खान इंसाफ़ पसंद शख़्स आहे। हिन मां इंसाफ़ जी उम्मीद आहे। वफ़ाक़ी हुकूमत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मुतारिफ़ कराए छॾी। मुख़ालिफ़ धुर जी पार्टियुनि खे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे जाइज़े जी दावत। सुदर समाउ वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त इलेक्शन निज़ाम खे कैंसर लॻी वियो। चूंड सुधारण लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। सभ खां वॾो मसइलो पोलिंग खां पोइ नतीजनि जो थींदो आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन लाइ लॻायल 36 शर्त पूरा कया विया आहिनि। अपोज़िशन पार्टीज़ खे दावत ॾियूं था त मशीन जो जाइज़ो वठनि। हुकूमत संदनि हर सवाल जो जवाब ॾींदी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्की मईशत जी तबाही जो कारण इमरान हुकूमत जी करप्शन खे करार ॾेई छॾियो। बिलावल भुट्टो चयो आहे त जंहिं मुल्क जो हुक्मरान करप्ट हुजे उते मईशत मुस्तहकम नथी थी सघे। इमरान खान वज़ीरनि ऐं सलाहकारनि खे कुर्बानी जो बकरो बणाए पंहिंजी नाअहली ऐं करप्शन नथो लिकाए सघे। आलमी इदारे पाकिस्तान में करप्शन जा इंकिशाफ करे इमरान खान जी हथ ठोकी ईमानदारी जा बखिया उधेड़े छॾिया आहिनि। मुल्क में कोरोना वायरस वधीक 104 हयातियूं गिड़काए वियो। 24 कलाकनि दौरान 3256 नवां केस ज़ाहिर। वायरस विघे हयातियूं विञाईंदड़नि जो अंग 19,856 ऐं मरीज़नि जो मजमूई अंग 8,56,184 थी वियो। एनसीओसी मूजिबि कोरोना केस मस्बत अचण जी शरह 7.79% रही। सिंध हाई कोर्ट गुम थियल माण्हुनि वारे केस में वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी यूसुफ नसीम जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। अदालत तरफ़ां घरू सेक्रेटरी खे गिरफ़्तार करे 27 मई ते पेश करण जो हुकुम। आईजी इस्लामाबाद खे घरू सेक्रेटरी जी पेशी लाइ सरकार जी हिदायत। जस्टिस के आगा रिमार्क्स ॾिना त वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी अदालती हुक्मनि जी भञकड़ी करे रहियो आहे। शहरी केतिरनि सालनि खां गुम आहिनि। वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी खे परवाह ई नाहे। मातली जे तक PS 70 ते नंढी चूंड सुभाणे थींदी। तयारियूं मुकमल। पोलिंग स्टेशन्स ते सामानी अमलो पहुचाइण जो सिलसिलो जारी। पीपी जे ॾाढा हाले पोटो ऐं GDA जे शाहिदबर्ग समेत 6 उम्मीदवारनि जो मुक़ाबिलो। 123 पोलिंग स्टेशन्स मां 41 हसास ऐं 12 इंतहाई हसास करार। 1100 खां वधीक पुलिस ऐं रेंजर्स एहलकार मुक़रर। पीपी MPA बशीर अहमद हाले पोटो जी वफ़ात सबबि सूबाई तक ख़ाली थियो हो। जैकमाबाद जे ॻोठ अज़ीम बिरोही में कार हणण इल्ज़ाम हेठि ॾिठो क़त्ल। हिम्मत बिरोही गोलियूं हणी पंहिंजी भेण गुलनाज़ ऐं मीर बिरोही खे क़त्ल करे छॾियो। ॾहकी वेझो चक नंबर 262 में कार इल्ज़ाम हेठि 2 ॼणा क़त्ल। जवाबदार करीम बख्श बलोच पंहिंजी ज़ाल ज़ुलेखा ऐं गुल बलोच खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। फिरियालो वेझो खोसा पुल वटि 2 मोटरसाइकिलनि में टक्कर। 2 ॼणा फोत थी विया। फोतियुनि में शुएब रिंद ऐं गुलशन शेख शामिल। 2 ॼणा ज़ख़्मी।